जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं शहीद बेनज़ीर भुट्टो बाईपास रोड ते। ही जो मीरवा जो मेन रोड आहे, हितां बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे हींअर हितां हिन रोड तां वियो आहे नौकोट झुडो, उन खां अलावा जेको कोट गुलाम हिते मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति मुतासिरनि जो जेको आहे उहो विज़िट बि कंदो। उन सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह बि पिणु मौजूदु आहे। को बि माण्हुनि खे जेको आहे तंबू वग़ैरह न ॾिनो आहे, इन करे हितां जा जेके मुतासिर माण्हू उहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। हिन वक़्तु असां हलूं था जेके कैंपनि में राइश पज़ीर आहिनि उन्हनि माण्हुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे तंबू कोन मिलियो आहे, न तंबू मिलियो आहे, न राशन मिलियो आहे। असांखे जीअं बारिश बि थियो आहे हीअं असांजा घर ॿुॾी विया आहिनि, ईअं असां हिते वेठा आहियूं। केरु कोन आयो आहे, सुबुह खां को गाॾी सिली थिए थी, ॿार वीचारा डोड़ी वञे, मन केरु मानी वेठे। त हीउ जेको मीरवा रोड जेको मेन रोड आहे, हिन जे पासे में जेको शहीद बेनज़ीर भुट्टो बाईपास आहे, ऐं हुन जे बराबरि में तव्हां ॾिसो झिलूरी, डेंगाण, उमरकोट हीउ जेको मेन रस्ता वञनि था, हीउ जेके मेन रस्तनि ते वेठल आहिनि उन्हनि खे बि का सहूलियत न मिली आहे। हीउ तव्हां ॾिसो झोपड़ियुनि में कहिड़े नमूने हीउ रही रहिया आहिनि, हिननि जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी, ऐं हिननि वटि न पीअण जो को पाणी आहे न ॿी का शइ आहे। हीउ तव्हां ॾिसी सघो था जेके हिननि जा मासूम ॿार कहिड़े नमूने हली रहिया आहिनि। हिननि खे एतिरे ताईं जेको मानी पचाइण में बि जेके सख़्तु मुश्किलात थिए थी।